अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। दरसाना छनो में तामीर थींदड़ शहीद बेनज़ीर मेडिकल कम्प्लेक्स 13 साल गुज़रण बावजूद मुकमिल तौर ते तामीर न थी सघी। 1 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म ख़र्च थियण बावजूद इमारत मुकमिल तौर ते जुड़ी न सघी, जंहिं सबबि इलाइक़े में मायूसी जी लहर। याद रहे तो बेनज़ीर भुट्टो 2007 में वतन वापस पहुंचण ते मलीर में थींदड़ आम जलसे में खिताब कंदे मलीर के जदीद इस्पताल ठाहे ॾियण जो ऐलान कयो हो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी ख्वाहिश के अमली जामो पहिराइण लाइ सिंध हुकूमत दरसानो छनो में शहीद बेनज़ीर भुट्टो कम्प्लेक्स जो पत्थर पुण रखियो वियो हुयो। जदीद इस्पताल तामीर के 13 साल गुज़रण ऐं 1 करोड़ खां वधीक लागत बावजूद मुकमिल तौर ते इमारत तैयार न थी सघी। उन सिलसिले में मलीर वासियुनि हुसैन बख्श जोखियो, कादिर दर्स ऐं ॿियनि हैरत अफ़सोस जो इज़हार कंदे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां फौरी तौर ते नोटिस वठी इस्पताल जे कम के जल्द मुकमिल कराइण जी अपील कई आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त एमरजेंसी जी सूरत में मलीर में का बि जदीद इस्पताल न हुजण सबबि मरीज़ दरबदर तोड़े हादसे जो शिकार थियण खे जनाह इस्पताल या सोल इस्पताल मुंतक़िल करण में तमामु घणी ॾुखियाई पेश अचनि थियूं, जॾहिं त अक्सर मरीज़ रस्ते में ई फ़ौत थी वञनि था। ॿी तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी PS87 जे सदर इमदाद जोखियो जो चवणु आहे त इस्पताल में नव शोबा क़ाइमु कया वेंदा, जिते हज़ारे माण्हुनि खे रोज़गार समेत मलीर वासियुनि खे बहितरीन तबी सहूलियत फराहम कई वेंदी। हुन जो चवणु त मुसलसिल बरसातुनि बोर्ड सबबि हुकूमत माली खसारे में आहे, जंहिं सबबि इस्पताल जो कमु रोलड़े जो शिकार आहे। मक़ामी चूंडियल नुमाइंदनि जी कोशिश सां जल्द इस्पताल तामीरात जो कमु मुकमल करे खेसि मुकमिल तरह सां पुण फ़ाल कयो वेंदो।